अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो, सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। ख़ाका, यादगिरियूं, क़िस्त 27, मक़बूल भट्टी। सिंध जे सियासी ऐं अदबी तहरीकुनि में अक्सर केतिरा ई अहिड़ा माणियादार माण्हू थी गुज़रिया आहिनि जंहिंजी महिनत ऐं क़ुर्बानीअ सबबा संदन दौर खे अहम तारीख़ी मोड़ नसीब थिया, पर हू कंहिंखे यादि बि न रहिया। अणॼाता ऐं अणॻाता ई रहिजी विया। मक़बूल भट्टी बि अहिड़नि मणियादार माण्हुनि मां हो। मक़बूल भट्टीअ जी शख़्सियत घण पासाई मल्टी डायमेंशनल हुई। हिन जा मूंसां तालुकात बि घण पासा हुआ। ज़ाती दोस्ती, अदबी ऐं सियासी तहरीकुनि में साथ, लेखक ऐं नाशिर जो रिश्तो, उहे हुआ असांजे साथ जा मुख़्तलिफ़ पहलू। उन्हनि सभिनी नातनि जे करे मक़बूल भट्टीअ जी गूनागून शख़्सियत खे वेझो खां ॾिसण जो मौक़ो मिलियो। मक़बूल सां पहिरीं वाक़फ़ियत उन दौर में थी जॾहिं हू ॿारनि जो रिसालो गुलिस्तान कढंदो हो। हिकु ख़ूबसूरत ज़ौक़ सां सिंगारियल ॿारनि जे ॾांहं वारनि तस्वीरुनि सां सिंगारियल रिसालो, खिलणो मिलणो, मज़बूत हाठीअ वारो, बेतकल्लुफ़ रोशन ख़्याल, महिनती जवान, ईअं लॻो मक़बूल। उनखां पोइ 1955 ईस्वी धारे जॾहिं वन यूनिट जा सांबा पे थिया त यूथ फ्रंट में शामिल थी वियो, जंहिंजो सदर ज़ुल्फ़कार अली भुट्टो हो ऐं वन यूनिट जी मुखालफ़त में अमली साथ ॾिनाई। उन्हनि ॾींहंनि में हफ़्तेवार अख़बार वतन कढियाई, जंहिं ज़रिए सिंध जे माण्हुनि में हुबुल वतनी ऐं वन यूनिट जे मुखालफ़त जा जज़्बा जाॻाईंदो रहियो। उन वक़्त जी हफ़्तेवार अख़बारुनि में गेटअप, मवाद तोड़े ॿोलीअ जे ख़्याल खां मक़बूल भट्टीअ जी वतन सभिनी खां नुमायां हुई। मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी हफ़्तेवार अख़बार अञा ताईं न निकिती आहे जेका मक़बूल जी वतन जो मुक़ाबिलो करे सघे, सवाइ कनि एकड़ ॿेकड़ अख़बारुनि जे। उहा अख़बार हफ़्तेवार अख़बार सिंध जे माण्हुनि में एतिरी त मक़बूल थी ऐं एतिरी त असराइती हुई जो सिंध सरकार खे उनखे बंदि करणो पियो। वन यूनिट ख़िलाफ़ अमली जिदोजहद में त मक़बूल भट्टी अॻे खां अॻिरो हो। जंहिं ॾींहुं हैदराबाद में वन यूनिट जे फ़ाइदे में सिंध असेंबली इजलास करे ठाराह पास करण वारी हुई ऐं खोड़े वज़ारत दबड़ दोस सां उहो ठाराह पे पास करायो, असां उन ॾींहुं असेंबलीअ जे ॿाहिरां मुज़ाहिरे करण जो प्रोग्राम ठाहियो। सिंध में तालीम उन वक़्तु एतिरी न हुई। कॉलेज रुगो हैदराबाद, कराची, शिकारपुर ऐं सखर में हुआ। शागिर्द घणा कराचीअ तोड़े हैदराबाद में ग़ैर सिंधी बहरहाल मुज़ाहिरे जो प्रोग्राम ठाहियो वियो। राति जो हैदराबाद जे दीवारनि ते सिंध यूथ फ्रंट जा छपियल एहतजाज जा पोस्टर हणणु शुरू कयासीं ऐं अध राति धारे उहे पोस्टर हणंदे गिरफ़्तार थियासीं। हैदराबाद जे मार्केट थाणे ते बंदि रखियाऊं। मां, कमर सिद्दीकी, मुज़फ़र हुसैन शाह, ग़ुलाम सरवर छजड़ो, सॼी सिंध मां अटकल 11 शागिर्द गिरफ़्तार थिया। उहे बि हैदराबाद में। सिंध में उन वक़्तु सुजागी बि घटि हुई त तालीम बि घटि। सुबुह जो सवेल मक़बूल भट्टीअ खे गिरफ़्तार करे आया। मक़बूल भट्टी सिंध जे उन्हनि थोरनि अवाइली सुजाण ऐं बहादुर सियासी कारकुननि मां हो जन वन यूनिट ख़िलाफ़ क़ैद क़बूलियो। उन्हनि ॾींहंनि में 1956 ईस्वी धारे हैदराबाद में सिंधी अदबी अंजुमन नाले हिकु जमायत हुई जेका तरक़ी पसंद लाड़नि जी तर्जुमान हुई। उन जमायत में सिराई उमीद अली, सिंधीअ जी अवाइली अफ़साना निगार, सिंध जो अवाइली एक्टर फिल्म परदेसीअ में ऐं मशहूरु अदाकार AR बलोच जो पीउ डीपलाई ऐं काफ़ शेख ऐं सिंधीअ जो सुञाण दानेश्वर मोहम्मद इब्राहिम जोयो नौजवान लेखकनि जे अदबी तरबियत कंदा हुआ। मक़बूल भट्टी बि उन में शामिल हो। साॻिए दौर में सिंध जे धार धार शहरनि में सिंधी अदबी संगतूं पिणु क़ाइमु थियूं, जंहिंजो मक़सदु पिणु साॻियो। सिंधी अदबी अंजुमन वारो हो मक़बूल भट्टी अंजुमन खे संगत में तब्दील कयो ऐं संगत जी तनज़ीम लाइ वॾी जिदोजहद कयाई। के मौक़ियात अहिड़ा बि आया जो बसंत हाल जे ॿाहिरां वारे चबूतरे में जिते संगत जी मीटिंग रखंदा हुआसीं, रुगो 2 या 3 ॼणा इंतज़ार में 2-3 कलाक वेही मोटी वेंदा हुआसीं ऐं अहिड़ा मौक़िया लाॻीता ऐं बार बार ईंदा हुआ।
पर मक़बूल कॾहिं बि हिमथ न हारी। असां मायूस थींदा हुआसीं, पर मक़बूल अॻे खां अॻिरो चवंदो हो परवाह न आहे, ॿिए हफ़्ते महफ़िल ज़रूरु मचंदी। ऐं मक़बूल जी उहा महफ़िल अॼु सिंध जे कुंड कुड़िछ में मतल आहे। जॾहिं सॼी हीअ सिंध जी अदबी संगतुनि खे हिक लड़ीअ में पोइण जी ज़रूरत थी, त उन ॾिस में पिणु मक़बूल भट्टीअ वॾो किरदारु अदा कयो। 1 यूनिट में जॾहिं सिंधी ॿोलीअ खे ख़तमु करण जी साज़िश सिटी वेई, त असां सयुनि जी मुहिम जी रिथा ठाही। लख खनि माण्हुनि खां सयूं वरितियूं वयूं त सिंधीअ खे ओलह पाकिस्तान जी सरकारी ज़ुबान तस्लीम कयो वञे। उन स्क्रोल ते शेख मुजीब रहमान ऐं जोश मली आबादी ऐं ॿियनि केतिरनि मशहूरु शख़्सियतुनि जूं सयूं हुयूं। कराची होटल साम्हूं सिराई उमेद अलीअ जी बिना मसवाड़ ॾिनल संगत ऑफिस हुई। मक़बूल मां शमशीर, मुस्तफ़ा कुरैशी, मशहूरु फिल्म एक्टर मुमताज़ मिर्ज़ा ऐं ॿिया दोस्त न राति न ॾींहुं ओधर ते मानियूं खाई, ओधर ते चांहियूं पी पिया कमु कंदा हुआसीं। मुहिम इन लिहाज़ खां कामयाबु वेई त सिंध में ॿोलीअ जे बारे में पहिरीं सुजाॻी पैदा थी। उन मुहिम जो अॻुवाण मक़बूल हो। सॼी सिंध जो दौरो कयाई, कारकुन पैदा कयाई ऐं उन्हनि खे कमु करण जी तरबियत ॾिनाई। उन वक़्तु सिंध में सभु मायूस हुआ। 1 यूनिट दबड़ दौंस सां ठाहे विया। सिंध जे माण्हूअ खे का वाट ई न पई सुझी, पर मक़बूल अहिड़ी लाट ॿारी जो रोशन थी वई। शमशीर जो नज़म ए हम सफ़र हो उन दौर जी तख़लीक़ आहे। उन मुहिम दौरान मुहिम जी मक़बूलियत ॾिसी केतिरा ई सदड़िया अपॉर्चुनिस्ट सियासी अॻुवान हज़ारें रुपया इमदाद लाइ खणी आया, पर मक़बूल सभिनी खे मोटाए छॾियो ऐं असां सां गॾु ओधर जी चांहि ऐं मानी ते गुज़ारो थींदो रहियो। उन करे जो मतां उहे संगत खे सियासी तौरु इस्तेमालु कनि। मुहिम जे पूरे थियण बाद फार्मनि खे साडकण अंग अखर ॾियणा हुआ त घणनि हारियुनि, घणनि मज़दूरनि, घणनि सियासतदाननि, घणनि डॉक्टरनि वग़ैरह सयूं ॾिनियूं आहिनि। उहो कमु मक़बूल जे हयात अदब लाइब्रेरीअ दीनूअ जे पिण में संदसि घर हेठां में थींदो हो। वंगार जो भत मक़बूल आणींदो हो ऐं असां कमु कंदा हुआसीं। सहन वारो उहो स्क्रोल अॼु बि इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजीअ में मक़बूल भट्टीअ ॿियनि कारकुननि जी क़ुर्बानीअ, महिनत, ख़ुलूस, सिंध दोस्ती ऐं सिंध में 1 यूनिट खां पोइ पहिरीं सुजाॻीअ जे लहर जी यादगार तौरु रखियलु आहे। उन दौर जो हिकु अहम वाक़ियो जेतोणीकि मुंहिंजे ज़ात सां तालुक़ थो रखे, पर उन मां मक़बूल भट्टीअ जी हिमत, होशियारी, बुर्दबारी, तोड़े क़ुर्बानी ऐं दोस्तनि सां मुहबत जी साबिती थी मिले। उन करे ई उहो वाक़ियो हिते बयानु करियां थो। हीउ वाक़ियो 1956 ईस्वीअ जो आहे। तन्नीअनि में मखदूम अमीर अहमद असांखे हीराबाद वारे ओरिएंटल कॉलेज में संगत जे कचहरियुनि करण जी इजाज़त ॾिनी हुई। गर्मी हुजण सबबि ॿाहिरि छबर ते वेठासीं। अंदरां पलग मां तार छिके टेबल लैंप ॿाहिरि लान ते रखियोसीं, जीअं शहर जा अफ़सानू पढ़ण वारे खे रोशनी मिले। मीटिंग पूरी थी त मूं टेबल लैंप खे हथ में खयूं। जीअं त ॿियनि सभिनी टपड़ पे सहेड़िया, मॼाण प्लास्टिक वारी तार जी प्लास्टिक का ॾरियल हुई। उन मां मुंहिंजी साॼी हथ वारी चीच खे करंट अची वियो। ईअं भायमि त उन चीच खां वठी पेरनि जे तरियुनि ताईं झटकनि जो को समुंड आहे, जंहिंजूं लहरूं मुंहिंजे जिस्म मां थींदियूं ज़मीन में घिड़ंदियूं थियूं वञनि। एतिरो होश ई न हो जो लैंप फिटी करियां। ॾिठमि त सभु दोस्त चौधारी गोल ठाहे बीठा आहिनि। के स्विच बंदि करण लाइ भॻा, पर स्विच अटकल 80 फुट खनि परे हो। मक़बूल भट्टीअ खे ॾिठुमि, तमामु परे हलियो वियो। पोइ कंहिं फास्ट बॉलर वांगुरु डोड़ पताईं, तेज़ रफ़्तारीअ सां डोड़ियो ऐं अची मूंसां टकिरियो। टकर लॻण सां ई लैंप हिकु पासे, मां ॿिए पासे ऐं मक़बूल टे पासे। मुंहिंजे साह खॼण जो अंदाज़ उहो हो जो आम तरह साह खणण सां छाती जेतिरी फुंडंदी आहे, उन खां ॿीणी थिए फुंडी। दिलि जी रफ़्तार टीणी। बची वियुसि, पर एतिरो कमज़ोर जो हफ़्तो खनि हली न सघां। ॿिए ॾींहुं फस्ट प्रोफेशनल जा इम्तिहान हुआ। इम्तिहाननि जे दौर में बि संगत जो कमु ऐं कचहरियूं न छॾिबियूं हुयूं। फेल थियुसि, पर मक़बूल उहा सियाणप न करे हा, उहो ख़तरो न खणे हा त न रहे हा बांस, न वॼे हा बांसुरी, न तनवीर हुजे हा, न ही मज़मून लिखी रहियो हुजे हा। उन वक़्त ताईं अॼु मुंहिंजो पहिरियों मजमूओ बि न छपियो।
उन वक़्त ताईं अञा मुंहिंजो पहिरियों मजमूओ बि न छपियो हो। शायदि मक़बूल भट्टी हुजे हा जेको तनवीर जे मौत ते ताज़ियती मज़मून लिखी रहियो हुजे हा। दराज़नि में महफ़िलुनि खे मचाइण जी शुरूआति सरदार बहादुर मोहम्मद बख़्श कोजीअ जी कोशिश सां थी, पर अमली कमु हादी बख़्श लाड़िक ऐं मक़बूल भट्टीअ जो हो। हैदराबाद मां अदीब ऐं फ़नकार शामियाना वग़ैरह दराज़नि ताईं पहुचाइण, महफ़िल मचाइण, अनाउंसमेंट करणु मक़बूल जे बिले हूंदा हुआ। उन वक़्तु दराज़नि में न रेस्ट हाउस हो, न ऑडिटोरियम, न बिजली ऐं न सरकारी मदद। सरदार बहादुर मोहम्मद बख़्श ऐं पोइ फ़क़ीर रहीम बख़्श हणा ख़र्च कंदा हुआ त मक़बूल भट्टी ऐं हादी बख़्श लाड़िक वणा कंदा हुआ। विरहाङे खां पोइ सिंधी अदब में वॾो ख़ाल पइजी वियो। लेखक त हुआ पर पब्लिशर ऐं पढ़ंदड़ घटि। मक़बूल भट्टीअ हिमत करे गुलिस्तान कढियो। हुन खां पोइ सिंधीअ जा अहम किताब रूह रिहाण, लतीफ़ी सैर, ॿीहर छपरायाई। उन खां सवाइ जग मशहूरु किताब अलिफ लैला जदीद नमूने में तस्वीरुनि सां छपायाई। मुंहिंजो पहिरियों मजमूओ रगू थियो रबाब तमामु ख़ूबसूरत नमूने में शाया कयाई। उन वक़्तु चयो हुयाई त ईंदड़ 25 सालनि ताईं अहिड़ो ख़ूबसूरत किताब न छपिबो। मक़बूल जी उहा दावा तोड़े अॻकथी बिल्कुलु सही साबित थी। सिंधी किताबनि जी अणाठ ॾिसी हिन हैदराबाद जी अहम जॻह ते सिंधी किताब घर क़ाइमु कयो। उन किताब घर में हिन कोशिशि करे सभु नवां पुराणा हिंद ऐं सिंध जा किताब रखिया। सिंधीअ जो को बि किताब जे सिंधी किताब घर में न हूंदो त सम्झिबो हो त उहो किथे बि न मिलंदो। उहो फ़क़ति किताब घर न हो पर अदीबनि जो मर्कज़ पिणु। हर आयो वियो उते ज़रूरु खन पल लाइ तरसंदो हो। डॉक्टर ख़लील, डीपलाई, मुज़फ़र हुसैन जोश, मंज़ूर नकवी, सरवर अली सरवर, ग़ुलाम मोहम्मद गिरामी, अब्दुल्ला ख्वाब जो त दुकान ई मथां हो। अब्दुल कयूम साहिब, नौजवाननि में शमशीर हैदरी, नियाज़ हुमायूनी, मुमताज़ मिर्ज़ा, मुस्तफ़ा कुरैशी। को ॿाहिरि जो अदीब दोस्त जे हैदराबाद ईंदो त सिंधी किताब घर ते ज़रूरु ईंदो। किताब बि मिली वेंदुसि त अदीब दोस्तनि सां बि अलेक सलेक थी वेंदुसि। सिंधी अदब में ख़ाल खे भण ऐं सिंध जे माण्हुनि में विरहाङे खां पोइ सिंधी अदब खे पढ़ण जो शौक़ु जाॻाइण में टिमाही महिराण जेको उन वक़्तु मोहम्मद इब्राहिम जोए जी इदारत में निकिरंदो हो ऐं सिंधी किताब घर जो वॾो हथु आहे। मक़बूल भट्टी सिंध यूनिवर्सिटी प्रेस जो मैनेजर थियो। सिंधीअ में पहिरीं मोनोटाइप मशीन हिन क़ाइमु कई। प्रिंटर जी हैसियत में हिन सिंधी तबाद खे हिकु क़दम अॻिते वधायो। मक़बूल जी छपायल किताबनि मां हिकु हिकु उन फ़न जो शाहकार आहे। सोणाई, सफ़ाई, सुथराई ऐं बीहक अहिड़ी जो अॼु बि जदीद ऑफिस जे सहूलियतुनि हूंदे बि अहिड़ा सुहिणा किताब नथा छपजनि जहिड़ा मक़बूल भट्टीअ छापिया। प्रेस मैनेजरीअ दौरान बि असांजी दोस्ती क़ाइमु रही। तक़रीबन हर शाम गॾु हूंदा हुआसीं। जॾहिं इम्तिहानी पेपर छपबा हुआ त मक़बूल खे उहा राति प्रेस में गुज़ारणी पवंदी हुई। ॿिए ॾींहुं जॾहिं इम्तिहान हाल में पेपर विराइबो हो तॾहिं खेसि ॿाहिरि कढंदा हुआ। उन्हनि ॾींहंनि में मां मेडिकल जो शागिर्दु हुयुसि। मुंहिंजा तक़रीबन सभु पेपर मक़बूल छपिया। पर कहिड़ो उन सचाईअ जो ज़मानो हुयो। असां ॿिन्हिनि खे उहा ॻाल्हि ख़्वाब ख़्याल में बि न हुई त को चकर हलाइजे। न मूं उनखे मुमकिन ऐं सही सम्झो त मक़बूल खे उन ॻाल्हि लाइ चवां ऐं न मां सम्झां थो त मक़बूल बि ईअं महसूसु कयो हूंदो। कॾहिं पास कॾहिं फेल पर दोस्ती साॻी क़ाइमु। उहा ॻाल्हि ज़हन में ई न अचे त को बेईमानी कजे। मक़बूल भट्टीअ जी लाइब्रेरी हयात अदब लाइब्रेरी संदसि घर जे हेठां हुई। हर अख़बार मौजूदु, हर किताब मुहैया, सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी टिनी ॿोलियुनि में बहितरीनु किताब। सिंधीअ जो त वटसि नायाबु ज़ख़ीरो हुयो। विरहाङे खां अॻु छपियल किताबनि जो हिकु वॾो ज़ख़ीरो। विरहाङे खां अॻु छपियल अख़बारनि ऐं रिसालनि मां अक्सर अख़बारनि ऐं रिसालनि जा मुकमिल फ़ाइल। अलाए छा थियो उन ख़ज़ाने जो। मक़बूल हिकु माहिर लाइब्रेरियन हो। उन वक़्तु अञा लाइब्रेरी साइंस जा क्लास शुरू न थिया हुआ पर मक़बूल जी लाइब्रेरी जी सिट्रा लाजवाब हुई। किताबनि, रिसालनि ऐं अख़बारुनि जे फ़ाइलनि जी तरतीब अहिड़ी हुई जो जेका शइ घुर उहा मिंट में हाज़िर। मक़बूल हिकु सुठो शाइर हो। उहा ख़बर थोरनि खे हूंदी। हिन अदबी संगत में कुझु शेर पढ़िया हुआ। संदसि तख़ल्लुस दानिश हुयो। शेर सुठा, जज़्बात सां भरियल ऐं पुख़्ता हुआ। हिन हिकु ॿ अफ़साना बि लिखिया।
रिसर्च स्कॉलर जी हैसियत में मक़बूल भट्टीअ काफ़ीअ जे बादशाह मिस्री शाह ते जेको कमु कयो आहे उहो यादगारु आहे। अञा ताईं मिस्री शाह ते उन खां बहितर कमु को करे न सघियो आहे। मिस्री शाह जे कलाम खे हथु करण में मक़बूल भट्टीअ जेका महिनत कई ऐं मिस्री शाह जी सवान्य खे जंहिं तरीक़े सां हिन महफ़ूज़ कयो आहे उहो सिंधी अदब में हिकु यादगारु कारनामो आहे, जंहिंखे असांजा अदबी तारीख़ नवेस ऐं नक़ाद सदाईं विसारींदा आया आहिनि। मक़बूल भट्टी सिंधीअ जे हिकु विसारियल मगर अहम शाइर मोहम्मद मूसा राज़ जो पुटु हो, जंहिंजो हैदराबाद जे क़िले ते लिखियल नज़म सिंधी अदब जो शाहकार आहे। सिंधीअ जो निमाणू सबाजो ऐं उस्ताद शाइर अब्दुल्ला ख्वाब संदसि चाचो हो, जेको जमियतुल शुरा जे ग़ज़ल गो शाइरनि में घणनि खां अॻिरो हो, पर पंहिंजे निमाणाई ऐं नेठाईअ करे उहो मर्तबो माणे न सघियो जंहिंजो हू मुस्तहिक हो। जॾहिं मां ख़ैरपुर आयुसि त मक़बूल सां मिलण जा मौक़ा घटि पाविया। ॿुधुमि त मक़बूल बेरोज़गारीअ जे करे तकलीफ़ में आहे, पर पक अथमि त उन तकलीफ़ जे दौर में बि मक़बूल उहो ई खिलणो मिलणो हूंदो। पोइ हिन नेशनल बुक काउंसिल में नौकिरी मिली पोइ हिनखे नेशनल बुक काउंसिल में नौकिरी मिली। उन दौरान कराचीअ में साणसि आख़िरी मुलाक़ात थी। साॻियो कुर्ब साॻियो प्यार, भला कुर्ब खे मुफ़ासिलो या वक़्तु घटाए सघे थो। मक़बूल भट्टी हिकु घण पासाई शख़्सियत हो, मुहिब वतन, उहो बि इंतिहा पसंदि, अवाम दोस्त, अणथक ऐं ईमानदार, सियासी कारकुन, रिसर्च स्कॉलर, प्रिंटर, पब्लिशर, बुक सेलर, ऑर्गेनाइज़र, एडिटर, अनाउंसर, कंपेयर, शाइर, अफ़साना निगार ऐं सभ खां वधीक हिकु पुरख़ुलूस प्यारो दोस्त। मक़बूल भट्टीअ जी शख़्सियत ते सोचींदे शाल थी वॼी हिकु सिट दिलि ते तरी थी अचे। जे मासो जुड़े ई माल त पूॼारा पुर थिए। मक़बूल खे मासो न पर सैर मिलियो।